अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। शाहपورجهانيان विच शहर में क़ौमी शाहराह ते तेज़ रफ्तार कोच मोटरसाइकिल सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में 54 वरियनि जो जान मोहम्मद सोलंकी ऐं 25 वरियनि जो नौजवान ज़ाहिद सोलंकी थॾे ते फ़ौत थी विया, जॾहिं त हिकु ॼणो 25 वरियनि जो तस्लीम बुॻियो सख़्त ज़ख़्मी थी पियो। फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे शाहपुरजहानिया अस्पताल पहुचायो वियो, जिते ज़ख़्मी जी हालत नाज़ुक हुअण करे खेसि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिथे संदसि नाज़ुक हालत ॿुधाई पई वञे, जॾहिं त पुलिस पारां कोच ऐं ड्राइवर खे पंहिंजे तहवील में वरितो आहे, जॾहिं त फ़ौती ॿई ॼणा पाण में चाचो भाइटियो ॿुधाया पिया वञनि ऐं ॿई ॼणा फ़ौती शाहपुरजहानिया भरिसां ॻोठ करीमबख़्श सोलंकी जा रहवासी आहिनि। ॿुधायो पियो वञे त ॿई फ़ौती बूह जा मज़दूर आहिनि। सुबुह जो सवेर मज़दूरी लाइ मोटरसाइकिल ते शहर मां गुज़री रहिया हुआ त हादसो पेश आयो आहे। फ़ौतियुनि जा लाश जीअं ई घर पहुता त संदन वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त फ़ौतियुनि जी गॾियल जनाज़ा निमाज़ बाद खेनि सवे आलिन अखियुनि सां शहर जे सैयद महमूद शाह सुर्ख बुखारी रहमतुल्लाह अलैह जे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो।